अल्लाह जी नेमतुन जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। الشمس والقمر بحسبان والنجم والشجر يسجدان والسماء رفعها ووضع الميزان ألا تطغوا في الميزان وأقيموا الوزن بالقسط ولا تخسروا الميزان والأرض وضعها للأنام فيها فاكهة والنخل ذات الأكمام والحب ذو العصف والريحان فبأي آلاء ربكما تكذبان صدق الله العظيم. जज़ाकल्ला। बिशरा बशीर जी आवाज़ में असां तलावत कलाम पाक ॿुधण जी साथ माणी सी। तलावत कलाम पाक करण सां दिलि खे सुकून मिलंदो आहे, रूह खे राहत मिलंदी आहे। तलावत कलाम पाक पाण बि कयो ऐं पंहिंजनि ॿारनि खे बि उन जी तलक़ीन कयो। अॻे कुझु माज़ी करीब में जेकॾहिं निगाह विझूं था त शुरूआत जेका स्टार्ट थींदी हुई हर कम जी उहा बिस्मिल्लाह रहमान रहीम सां पाण कंदा हुआसीं। तलावत कलाम पाक ज़रूरु कंदा हुआसीं। पोइ पंहिंजो को वापारु हुजे, पंहिंजो को कारोबार हुजे, पंहिंजो को दुकानु हुजे, जॾहिं बि ओपन थींदो हुयो त तलावत कलाम पाक सां स्टार्ट थींदो हुयो। हाणे इहा रीत घटिजी वई आहे, इहा ॻाल्हि घटिजी वई आहे, जंहिंजे करे बि के परेशानियूं आहिनि, के मसइला आहिनि, के मामला आहिनि। पर जेकॾहिं का परेशानी आहे, को मामिलो आहे, को मसइलो आहे त उहो बि क़ीमती आहे। उहो इन सेंस में क़ीमती आहे त उहो अलाह जे वेझो तव्हांखे करे थो, अलाह जे वेझो अचण जो रस्तो मुहैया करे थो तव्हांखे। सो बहरहाल परेशान न थिजो। असां तव्हांजी ख़िदमत हाज़िर थी चुका आहियूं। प्रोग्राम आहे सलाम रमज़ान। आउं तव्हांजो मेज़बान इरशाद जागीरानी आहियां ऐं मूंसां गॾु आहे आउं या पर सैद अवां सभिनी खे भली कार चवां थी सलाम रमज़ान में। उमेद आहे अवां सभु ठीकु हूंदा। अवां ॿुधायो हाणे ठीकु आहियो? आउं बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। ॿ ॾींहं मां गैर हाज़िर रहियुसि, रजिस्टर में गैर हाज़िरी लॻी वई आहे। मूंखे इन ॻाल्हि जो बि अफ़सोस आहे, ॾुख आहे, पर पोइ बि मां पंहिंजनि जेकी बि सिन टीवी ॾिसंदड़ आहिनि उन जी ख़िदमत में हाज़िर थी चुको आहियां। अलाह चढ़ा ज़िंदगी में ईंदा आहिनि, तबियत कॾहिं नासाज़ हूंदी आहे, कॾहिं माण्हू ठीकु हूंदो आहे। बहरहाल हाणे आउं ठीकु आहियां तव्हांजी दुआउनि सां ऐं तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। अलाह जी अमान में हुजो, अलाह अव्हांखे सिहत ॾे। सूरे रहमान में लिखियल आहे त अव्हां कंहिं कंहिं अलाह ताला फरमायो आहे त तव्हां सां मुंहिंजी कंहिं कंहिं कहिड़ी कहिड़ी जेके नेमतूं आहिनि उन्हनि खे झुटलाईंदा। सही सही। कहिड़े जेके नेमतूं आहिनि उन्हनि खां इनकार कंदा। छो जो असां जे करे पाण खे ॾिसूं, असांजी चमड़ी खां वठी असांजी नोह ताईं, असांजे मथे खां वठी असांजे पेर ताईं, असांजी शुरू जी ॼमार खां वठी असांजी आख़िरी ॼमार ताईं अलाह ताला जूं असांखे हज़ार नेमतूं नज़र अचनि थियूं। अलाह ताला जूं असांखे हज़ार बरकतूं नज़र अचनि थियूं, रहमतूं नज़र अचनि थियूं। इन ते ई मौला अली अलैहिस्सलाम जिन फरमायो आहे त जॾहिं अलाह अव्हां खां पुछे थो सूरे रहमान में त तव्हां असां मुंहिंजी कहिड़ी कहिड़ी ऐं कंहिं कंहिं शइ खां इनकार कंदा या झुटलाईंदा, त तव्हां फरमाइजो त असीं ईमान वारा आहियूं ऐं असांजी एतिरी हिमत बिल्कुलु बि न आहे त असां अलाह ताला जी नेमतुनि खे झुटलाए सघूं, अलाह ताला जी रहमतुनि खे झुटलाए सघूं। ऐं अॼु जेको आहे उहो रहमतुनि जो जेको अशरू आहे उहो बि पंहिंजी पुॼाणी ते पहुचण वारो आहे इफ़्तारी खां पोइ। त जेतिरो थी सघे अॼु जे ॾींहं ते अलाह ताला खां अलाह ताला जूं रहमतूं घुरो, अलाह ताला जूं बरकतूं घुरो। सही सही। पोइ न चइजो त मौक़ो न मिली सघियो, ख़बर नाहे हयाती ते केतिरो भरोसो, कंहिंजो बि का ख़बर नाहे कंहिं वक़्तु वारो अची वञे। सो हीउ रहमतुनि जो अशरो अॼु पूरो थिए थो। अञा बि को मौक़ो न वठी सघियो आहे, फ़ाइदो न वठी सघियो आहे, त कुझु लम्हा अञा बाक़ी आहिनि। पर इन खां पोइ मग़फ़िरत जो अशरो शुरू थींदो। पोइ पाण पंहिंजूं माफ़ियूं
हुज़ूर जे बारगाह में पेश कंदासीं ऐं इंशाअल्लाह असांखे माफ़ी ज़रूरु मिली वेंदी। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम जी तरतीब तव्हांखे थोरी ॿुधाईंदा हलूं त अॼु बीबी ख़दीजतुल कुबरा जो ख़ासि ॾींहुं बि आहे। इन हवाले सां डिस्कस कंदासीं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां उन्हनि जी इज़्दवाई जेका ज़िंदगी आहे इज़्दवा जी उहा कीअं गुज़री ऐं कीअं शादीअ जो ॿंधणु ॿधिजी वियो ऐं उन्हनि जी जेका उन्हनि जो जेको कुड़ुम कबीलो आहे उन ते पाण डिस्कस कंदासीं ऐं विसाल ते पाण डिस्कस कंदासीं। पर अॼोको प्रोग्राम सुहिणो बणाइण में जिन ताउन फरमायो आहे उहे तव्हां सां ॻाल्हियूं शेयर कंदा हलूं। जामे श्री यकीनन तव्हां पीअंदा आहियो। जामे श्री रूह खे राहत ॾींदड़ आहे, मन खे करार ॾींदड़ आहे। जामे श्री 100% प्योर आहे। जामे श्री में पाणीअ जो हिकु फुड़ो मिलायल नाहे। इहो ई सभु आहे जामे श्री खोड़ सारा अवॉर्ड खोड़ सारा सर्टिफिकेट माणे चुको आहे ऐं जामे श्री ख़ासि तौर ते रिफ्रेशिंग एनर्जी तव्हां ताईं पहुचाईंदो आहे ऐं जेका बॉटल तव्हां ताईं पहुचंदी आहे उहा 265 उन जूं टेस्टूं थींदियूं आहिनि क्वालिटी जूं, उन खां पोइ तव्हां ताईं उहा पहुचे थी ऐं 276 क्वालिटी टेस्ट खां पोइ तव्हां ताईं जेका शुगर फ्री बॉटल आहे उहा पहुचंदी आहे। जामे श्री तव्हां सभिनी जो पसंदीदा मशरूब आहे। ॿार ॿुढा पका पोड़ा औरतूं मर्द सभई वॾे शौक़ चाह सां जामे श्री पीअंदा आहिनि। पोइ अफ़्तार हुजे या सहर हुजे जामे श्री खां सवाइ ॼण त अणपूरो लॻंदो आहे ईअं न पर जी बिल्कुलु। तॾहिं चवंदा आहिनि लाइट टाइट रिफ्रेशिंग क्रशी जामे श्री बिल्कुलु लाइट हूंदो आहे। जेकॾहिं अव्हां सहरी में इफ़्तारी में पींदा आहियो त अव्हांजे जेको हाऊं ते बार थी वेंदो आहे। कॾहिं कॾहिं असां अहिड़ियूं शयूं खाई छॾंदा आहियूं जेको असांखे पोइ छो जो सहरी खां पोइ अक्सर असां सुम्हूं था, असांजो रूटीन इहो हूंदो आहे त पोइ असां सुम्ही न आहियूं सघंदा त तव्हां उन रूटीन खां बि बची सघो था जेकॾहिं क्रशी जामे श्री जो इस्तेमालु करियो था। उन खां अलावा क्रशी जामे श्री में 4 हर्ब्स अहिड़ा पयल आहिनि जंहिंमें कूलिंग क्वालिटीज़ आहिनि। संदल आहे, उष्णा आहे, खसखस आहे ऐं गुलाब आहे जेके असांखे असां जेकॾहिं क्रशी जामे श्री जो स्पेशली जेकॾहिं गर्मियुनि जे रोज़नि में असां इस्तेमालु कयूं था त असांजे अंदरि में ठंडक जी न चइजी न ठंडक जी बिल्कुलु थधाण अची वञे थी, थधाण पहुचे थी, असांजे रूह खे मज़ो अची वञे थो। सही 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 सो क्रशी जामे श्री इन जे करे चवनि था त सभु पीते हैं। इन खां सवाइ सभु रोज़ो वारनि जी वॾी महिरबानी जिन असां सां ताउन फरमायो आहे त चिकन स्पेशलिस्ट जो स्लोगन आहे तलो। यकीनन तव्हां असां सभिनी खे घरनि में इस्तेमालु कंदा आहियूं। उन जी ख़ुशबू ॾाढी ज़बरदस्त हूंदी आहे तलो जी। जॾहिं बि को पराठो पचंदो आहे या वरी के बि असां भाॼियूं ठाहींदा आहियूं त तलो में उनजो ज़ाइको उनजी जेका ख़ुशबू आहे बिल्कुलु तलो ऐं उनजो स्लोगन आहे त अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ। रूह अफ़ज़ा वारनि जी वॾी महिरबानी। रूह अफ़ज़ा बि ॾाढो सुठो मशरूब आहे। ज़िंदगी मुबारक उन्हनि जो चवणु आहे ऐं नेस्ले एवरीडे वारा चवनि था त तुम में है कुझु ख़ासि। पाकुला फ्लेवर्स वारा चवनि था वेरी हेल्दी वेरी यमी। इन खां सवाइ सूफ़ी दस्तरख़्वान वारनि जी वॾी महिरबानी। सूफ़ी नाम है एतमाद का ऐं एतमाद के लिए सूफ़ी इहो उन्हनि जो चवणु आहे ऐं नेस्ले मिल्क पैक क्रीम हर दिन ख़ुशी से स्लोगन उन्हनि जो इहो ॾाढो ज़बरदस्त आहे। क्विज़ सिर्फ़ु क्विज़ ई पिलाया करो। क्विज़ जो शरबत बि ॾाढो भलो थींदो अथव। सची ॻाल्हि इहा आहे त उहो बि पी वठिजो कॾहिं तव्हांखे जेकॾहिं मूड चेंज करिणो हुजे, पंहिंजो ज़ाइको चेंज करिणो हुजे वात जो। सो वाइटल टी वारनि जी वॾी महिरबानी जेकी असां प्रोग्राम में ताउन फरमाइनि था। चांहि जा शौक़ीन पोइ सहर हुजे अफ़्तार चांहि ज़रूरु पीअंदा आहिनि त पोइ वाइटल पीओ ज़िंदगी जियो। ऐं उनखां अलावा ब्रिज पावर बैटरीज़ आहे असां वटि। लज़्ज़त ने थामा सेहत का हाथ मलका मसाला। एनेक्स हर घर की ज़रूरत अखुवत किसी आस को टूटने न दे। GF से बिल्डर्स एंड डेवलपर्स। फॉर्मी परफ्यूम एंड बॉडी स्प्रे जेको तव्हां असां सभु यूज़ करियूं था। अलखिदमत फाउंडेशन कोई ताबीर अधूरी ना रहे। शारजा कुकिंग ऑयल दिल चाहे और क्या शारजा शारजा। टैंक बनाए बेहतर मुस्तकबिल रोज़ाना मतलब रोज़ जो कम है यो। शौकत खानम उनकी सिर्फ एक ही दुआ है जीता रहे मेरा भाई। उनखां अलावा ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट्स 7 हर्बल नेचुरल स्किन केयर। ऐं हींअर ईद अचण वारी आहे त जेकॾहिं पंहिंजी स्किन जो तव्हांखे ख़्यालु रखिणो आहे त 7 हर्बल खे ज़रूरु यूज़ करियो। हर्बियन समर रस एक बोतल बनाए 35 ग्लासेस तव्हांखे हिकिड़ी बोतल मां 50 ग्लासेस मिलंदा। आराम का नाम है डायमंड सुप्रीम फॉर्म नंबर 1 क्वालिटी फॉर्म। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स। SIUT क्योंकि SIUT अपना है। फातिमा फर्टिलाइज़र सिरसब्ज़ FF ज़मीन की जान फसल की जान। इन्हनि सभिनी जा असां थोराईता आहियूं जंहिं असांजे प्रोग्राम में सहकार कयो आहे। ऐं जेकॾहिं असां किचन जी तरफ़ हलूं हुननि जा बि थोरा मञूं त असांजी किचन में आया आहिनि। अॼु छा ठाहे रहिया आहियो? मां अॼु ठाहियां पियो शेक। असां बनाना शेक ठाहींदा आहियूं, मैंगो शेक ठाहींदा आहियूं। त हिते मां ठाहियां पियो तरबूज़ जेको हिंदाणो हूंदो हुनजो शेक ठाहियां पियो क्रशी जामे श्री सां गॾु। ऐं असांजा जेका किचन में जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि शेफ फैसल साहब जेके असांजे तमामु सुठियूं सुठियूं डिशिस ठाहींदा आहिनि। अॼु बि तव्हां ॿुधो त छा ठाहे रहिया आहिनि। सही 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 हिंदाणे जो शरबत जी हिंदाणे जो मिल्क शेक हिंदाणे जो। त हिन लाइ असां 2 कप हिंदाणो खणंदासीं। शेक पिया ठाहियो जी शेक पियो ठाहियां। 2 कप तरबूज़ खणिजो ठीक आहे हिंदाणो। ऐं हिन में असां विझंदासीं 1 गिलास खीर थधो
अच्छा हिंदाणो जेको आहे तरबूज हुनखे तव्हां फ्रीज़ करे छॾिजो जेको हुनजा क्यूब्स हुजनि जेतिरो थधो थींदो उहो वधीक चंक हुनजा जेके आहिनि हा सही सही ज़ाइकेदार थींदो जी ज़ाइकेदार थींदो थधो रहंदो हिन में विझंदासीं 2 खाइण जा चमचा खंडु ऐं हुन जे बाद विझंदासीं करशी जामे शीरी ॻाढ़ो वारो ठीकु आहे जेको गुलाब ऐं संदल जे ज़ाइके में आहे इहो असां विझंदासीं 3 खाइण जा चमचा 1 2 ऐं 3 करशी जामे श्री हर जगह ते कम जो आहे कम जो आहे जो फ्लेवर ॾाढो सुठो ईंदो आहे हिन सां बसि हिनखे ब्लेंड कंदासीं बर्फ़ हाली मोट आहे कोन तव्हां अधु कप बर्फ़ बि हिन में कुटे विझी छॾिजो ऐं हिनखे ब्लेंड करे छॾिजो एज़ यूजुअल ना इहो मसलो इहो टेक्निकल मसला है जो कह रहा है इहो सेट थी वेंदो तरीक़ो इहो आहे त ईअं तरीक़ो इहो हिनखे ब्लेंड कयो सही 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 बहरहाल इहो बि आहे त पाण ठाहे सघूं था जंहिं वक़्तु बि दिलि चवे ख़ासि तौर ते सहर इफ़्तार में असां पी सहरी में वधीक बहितर रहंदो बिल्कुलु इफ़्तारी में असां जेकर प्योर करशी जामे शीर पियूं त वधीक बहितर रहंदो सहरी में जेको आहे न उहो इहो असां इस्तेमालु करे सघूं था छो इन में बि करशी जामे शीरी जो ई इस्तेमालु आहे पोइ उहो रेड हुजे या इलायची हुजे तव्हां सिखियो सही त छा छा इस्तेमालु कई यादगिरी तव्हां गए हा मूंखे यादि आहे बिल्कुलु पहिरियों दाणो विधई उन खां पोइ खीर विधई खीर विधाई उन खां पोइ खंडु खां पोइ करशी जामे शीरी उन खां पोइ ग्राइंड कबो ऐं पोइ अव्हां जे आॾो रखबो वाह वाह माना सभु सम्झी आऊं सभु सिखी आऊं शेफ फैसल जो इहो कमाल आहे त जेका बि शइ सेखारींदो आहे उहा ॾाढे सुहिणे तरीक़े सां सेखारींदो आहे ॾाढी जल्दी ठहंदी आहे लिटरली माना मूंखे ख़बर ई न आहे पवंदी शइ ठही बि वई सही सही ठही वई हाणे ठहे पई हाणे हिननि जो ॾिसूं था त कलर कीअं थो बीहे बस ही फौरन तयार थी वेंदो आहे ऐं तमामु मज़ेदार हूंदो आहे हिनखे तव्हां थधो करे ऐं तव्हां हिनखे पीअंदो 2 गिलास ठही वेंदा आराम सां वाह सुन फैसल के असांजो ख़्याल बि आहे त 2 माण्हू आहिनि त 2 गिलास ठही वेंदा बिल्कुलु बिल्कुलु सही वाह वाह अच्छा सेकंड रेसिपी हाणे ठाहियूं या नेक्स्ट ब्रेक बाद में ठाहींदासीं ऐं तव्हांजो साथ हूंदो असां सां तव्हांखे असां अॼु जल्दीअ में मोकल ॾींदासीं तव्हां ईअं वरी पोइ जल्दी ठाहे लिया था वञो सो बहरहाल हिते वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक फिर मोटी ईंदासीं त पोइ वरी कंटिन्यू रखंदासीं प्रोग्राम सलाम रमज़ान अल्लाह जी नेमतुन जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान जी सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था तव्हां असां सां गॾु आहियो तव्हांजी वॾी महिरबानी आहे असीं बि तव्हां सां गॾु आहियूं मौज़ महिमान पहुची चुका आहिनि जिन सां कचहरी कंदा आहियूं ऐं कचहरीअ मां का न का ॻाल्हि कम जी निकिरी ईंदी आहे जेका असांजे इल्म में इज़ाफ़ो कंदी आहे अॼु जीअं त तव्हांखे ॿुधायोसीं थोरी देरि पहिरियां त जो ख़ासि ॾींहुं बि आहे जनाब ख़ज़ीतुल कुबरा जो त इन हवाले सां पाण कचहरी कंदासीं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ में उन्हनि जो अचणु कीअं हुयो ऐं कीअं रहियो इहो साॼो सफ़र उन्हनि सां गॾु त इन हवाले सां अॼु असां जेकी महिमान घुराया आहिनि उहे मज़हबी स्कॉलर आहिनि पाण ऐं तमामु घणनि टी वी चैनल्स ते उन्हनि खे तव्हां ॾिठो हूंदो असांजे प्रोग्राम में बि ईंदियूं रहंदियूं आहिनि ऐं जॾहिं बि ईंदियूं आहिनि उनजी जेका गुफ़्तगू आहे शीरी गुफ़्तार रखंदियूं आहिनि ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे कई ज़ाकिर अहिड़ा बि हूंदा आहिनि कई स्कॉलर अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके ॻाल्हाईंदा त आहिनि पर सम्झ खां ॻाल्हि चढ़ियल हूंदी आहे या मथे तां गुज़री वेंदी आहे पर हिन जी सम्झाणी ॾाढी भली हूंदी आहे सो भलीकार चऊं था सायरा आबदी असां सां गॾु आहिनि अस्सलाम वालेकुम जी करने का बहुत शुक्रिया नहीं आप डिजर्व करती हैं थैंक यू सो मच प्रोग्राम में आई इन खां सवाइ ॿी मज़हबी स्कॉलर बि असां सां गॾु आहे ज़ाकिरा बि आहिनि पाण ज़हरा अस्कर पाण वकील भी आहिनि एडवोकेट भी आहिनि उन्हनि खे भलीकार चऊं माशाल्लाह माशाल्लाह वालेकुम सलाम कैसी हैं ठीक हैं आप अल्हम्दुलिल्लाह बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में ऐं मुंहिंजे साइड जेके वेठियल आहिनि नात ख़्वां आहिनि महनाज़ फ़िरोज़ उन्हनि खे आऊं भलीकार चवां थी उन खां अलावा असां सां गॾु मौजूदु आहिनि आयशा फ़िरोज़ी तव्हांखे मां भलीकार चवां थी उन खां अलावा सूफ़िया शिराज़ तव्हांखे मां भलीकार चवां थी प्रोग्राम में कीअं हो सभु ठीकु हो माशाल्लाह शेफ फैसल बि असां सां गॾु आहे हाँ ॿियो न वञी वेचारा इंतज़ार पिया कनि साईं इन मां अंदाज़ो थियो त असांखे रोज़ो आहे तव्हांजी कहिड़ा कयूं नी सम्झो त रोज़ो आहे हाणे छा ठाहींदो त हाणे अॼु मां थोरो डिफरेंट करे ठाहियां पियो टैंक में 2 फ्लेवर आहिनि मौजूदु मैंगो बि आहे ऐं ऑरेंज बि आहे हिनखे मिक्स करे ठाहियूं था सही ॿिन्हिनि खे मिक्स ॾाढो ज़बरदस्त वाह फ्लेवर ॿिन्ही फ्लेवर्स जो मज़ो ईंदो माना अॼु आउं वञी घर इहो बि ट्राई कयां हा त हिनखे असां यूज़ कंदासीं ऐं हमेशह आलो चमचो जे अंदरि न विझंदा कयो बिल्कुलु ड्राई रखंदा कयो न त पाउडर पोइ ख़राबु थींदो आहे ख़राबु थी वेंदो आहे पाउडर त हिन में 2 खाइण जा चमचा असां विझंदासीं मैंगो 1 गिलास में ऐं 2 खाइण जा चमचा असां विझंदासीं ऑरेंज टैंग अच्छा वाह वाह त हीउ ज़बरदस्त हिन जो फ्लेवर थींदो थोरो चेंज करे ठाहियूं पिया सही त ॿिन्हिनि खे जॾहिं तव्हां ठाहे पीअंदो थधे यख पाणी में या आइस क्यूब्स विझी छॾिजो त हिनखे डिज़ोल्व करे
थधो करे तव्हां अफ़तारी में दस्तरखान ते रखो या पोइ सहरी में बि तव्हां पी सघो था। सहरी में पियो छो जो हिन में विटामिन सी पयल हूंदो आहे जेको असांजे इम्यून सिस्टम खे बूस्टअप कंदो आहे त पूरो ॾींहुं जेको असांजो रोज़ो रखियल हूंदो आहे न असांजो ॾींहुं सुठो गुज़री वेंदो आहे जेकॾहिं असां टैंक जो इस्तेमालु कंदा आहियूं न। टैंक वारनि जो इहो चवणु आहे त जीअं तव्हां पंहिंजनि प्यारनि जो ख़्यालु कंदा आहियो, मिटनि माइटनि जो ख़्यालु कंदा आहियो, पाड़े वारनि जो ख़्यालु कंदा आहियो, ईअं टैंक तव्हांजो ख़्यालु करे। बिल्कुलु, इनमें कोई शक न आहे। हिन साल रमज़ान जो जेको ही महीनो आहे बाबरकत महीनो, इन में खोड़ सारियूं ख़ुशियूं खणी टैंक तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहे। इन जा खोड़ सारा फ्लेवर आहिनि जीअं मैंगो जो पाण ज़िक्र कयोसीं हाणे, इन खां सवाइ पाइनएप्पल आहे, लेमन वारो फ्लेवर बि आहे, जेको तव्हांखे वणे थो उहो तव्हां वठी छॾियो ऐं बाक़ाइदा जीअं मिक्स करे बि ठाहे सघो था। टई फ्लेवर बि मिक्स करे सघो था, ॿ बि फ्लेवर ईअं न साईं। वाह वाह, इहो त माना मज़ो अची वियो, सभई फ्लेवर गॾियल सिलियल पे। वाह वाह, शेफ फैसल जा इहे माना असांखे जेके आहिनि न स्टाइल वणंदा आहिनि। गुड, वॾी महिरबानी तव्हांजी, लख महिरबानी ऐं टैंक वारनि जी वॾी महिरबानी। सही सही, जेकी असां सहकार कंदा आहिनि। सो अॼु ख़ासि ॾींहुं आहे पिण जी बिल्कुलु, बीबी ख़दीजा जो अॼु ख़ासि ॾींहुं आहे त असां सोचो उन्ही जे हवाले सां गुफ़्तगू कई वञे त असां वटि जेके स्कॉलर्स आयल आहिनि उहे बि जीअं तव्हां ॿुधायो त काफ़ी टैलेंटेड आहिनि ऐं उन ते उबूर रखनि था, उन टॉपिक ते उबूर रखनि था त उन सां उहो ई टॉपिक ॻाल्हायो वञे त जीअं असांखे बि ख़बर पवे, जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे बि ख़बर पवे। जी साहिर आबदी साहिबा, जी 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 उन्हनि खां ही पूछनस। हमें आप ये बताइएगा मैडम कि बीबी ख़दीजा का जो ख़ानदानी पस मंज़र था वो क्या था? बहुत खूबसूरत सवाल है आपका। आज चूँकि वफ़ात है जनाब ख़दीजा की, ये बीबी ख़दीजा कौन है? रसूल की ज़ौजा है। इनकी एक फ़जीलत ये नहीं बल्कि ये उस बेटी की माँ है जिसके लिए कुरान दलील दे रहा है कि हमने तुम्हें कौसर अता की, यानी कि औलाद कसीर अता की, यानी कि ऐसी नस्ल की माँ है कि जो खुद कसीर तादाद रखती है, जिसकी नस्ल ख़त्म हो नहीं सकती, उसकी माँ है। और एक साथ साथ फ़जीलत में इब्तिदा में करती चलूँ कि तारीख़ मुतवक्क़े अलग है कि तमाम तर मकाती पे फ़िक्र इस चीज़ को मानते हैं कि हर शख्स जब जन्नत में दाखिल होगा तो जवान होके जाएगा, चाहे वो किसी भी एज का हो। तो सरदार जवान जन्नत कौन है? इमाम हुसैन अलैहिस्सलाम। और इमाम हुसैन की जन्नत किसके कदमों में? जनाब फातिमा तो ज़हरा के कदमों में। और ये वो बीबी है कि जनाब ख़दीजा जिनके कदमों में खुद जनाब फातिमा तो ज़हरा की। ये ख़ानदानी पस मंज़र के लिए काफ़ी नहीं है, बल्कि अगर मैं बताती चलूँ कि इनका शजरा भी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मिलता है कि जनाब ख़दीजा जिनके वालिद का नाम खवील, उनके वालिद का नाम इब्ने असद और इब्ने हसद इब्ने हाशिम, यानी कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से ये जो है शजरा मिल रहा है। अच्छा, इसके साथ साथ मैं यहाँ बताती चलूँ कि ये बीबी जिनको सिद्दीक़ा कहा जाता है, और ऐसी सिद्दीक़ा हैं कि जिनके लिए जनाब आयशा फरमाती हैं कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मालदार हैं जनाब ख़दीजा, कि जिनको कहा जाता है मलिकतुल अरब है। और इनके लिए जनाब आयशा ये फरमाती हैं कि मैं अक्सर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को गिरिया और ज़ारी में देखती थी, लेकिन रसूलुल्लाह ने जब तक जनाब ख़दीजा ज़िंदा रहीं कोई दूसरा अक़्द नहीं किया, जैसा हज़रत अली ने जनाब फातिमा की ज़िंदगी में नहीं किया। लेकिन तारीख़ कहती है कि 18 ज़ौजा हैं जिनको उम्महातुल मोमिनीन कहते हैं, उम्मत की माएँ कहते हैं। उन उम्मत की माओं में से एक माँ जनाब आयशा फरमाती हैं कि मैंने अक्सर रसूल को गिरिया और ज़ारी करते हुए देखा। किस लिए? कि जब मैं वजह दरियाफ़ फरमाती थी तो कहते थे कि मुझे ख़दीजा इसलिए याद आती है कि जब तमाम तर लोग मुझे झुठलाते थे नाउज़ुबिल्लाह, तो ख़दीजा मेरी सदाकत का जो है ना वो दामन नहीं छोड़ती थी। यानी कि जनाब ख़दीजा ऐसी सिद्दीक़ा है कि निगाह मार्फत ऐसी थी कि अभी रसूल नहीं थे, लेकिन इंतज़ार कर रही थी। कि देखिए तारीख़ कहती है ना कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 24 बरस के थे और जनाब ख़दीजा जो थी वो 28 साल या 40 साल की थी। ज़्यादातर मोतबर तारीख़ जो कहती है वो 28 साल का, यानी कि उम्र का फासला था रसूलुल्लाह से और जनाब ख़दीजा। बहुत मोतबर तारीख़ है। लेकिन सोचने वाली बात तो यहाँ ये है कि जिस मिडिल ईस्ट के जगह यानी कि अरब जैसे रेगिस्तानी इलाके, अरब जैसी ज़मीन पे 9 साल में औरत बालिग़ हो जाए, और जनाब ख़दीजा जो कि हसीन भी हैं, सिद्दीक़ा हैं, मलिकतुल अरब हैं, हसीन होने के बावजूद, माल रखने के बावजूद अब तक किस इंतज़ार में बैठी है कि शादी नहीं की। निगाह मार्फत ऐसी है कि जब रसूल तिजारत के लिए आते हैं, उम्मे तुजरा भी है, उम्मे यतीमा भी है। ऐसी यतीमा है कि NGO की जो ब्रांच है ना वो जनाब ख़दीजा ने रखी। इनके दादा जो हैं वो जो जनाब अब्दुल मुत्तलिब जब खाने पे हमला हुआ खाना काबा पे, तो उसके तहफ़्फ़ुज़ के लिए इनके साथ आगे रहे। कुरान इसको आयत में जो है वो दर्ज करता है, यानी दलील को भी देता है। लेकिन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के साथ क्या कि रसूलुल्लाह को कैसे इन्होंने पहचाना कि अभी इंतज़ार कर रही हैं। क्यों? वर्का बिन नौफिल जो इनके चचेज़ाद भाई हैं, अच्छा इनका ताल्लुक़
दीन हनीफिया से है, जिसका ताल्लुक रसूलुल्लाह और दीगर जो है अंबिया है वो भी इसी दीन पे फाइज थे। बाद में ऐलान जो है नबूवत रसूलुल्लाह ने किया, लेकिन ऐसे ही दीन हनीफ पे जो थे वो वारिद थे। आप ये इंतज़ार कर रही हैं एक ऐसे शख्स का जिसके लिए इनके चचाजाद भाई वर्का बिन नौफल जो कि उस वक्त के स्कॉलर थे तमाम दीनी कुतुब पे, सिर्फ ये 3 कुतुब नहीं कि तौरात, ज़बूर, इंजील, बल्कि हर नबी को कोई ना कोई सहीफ़ा दे के भेजा गया, हर सहीफ़े का इल्म रखते थे। और जनाब खतीजा से कहते थे कि तुमने ख्वाब जो देखा है, एक दफ़ा ख्वाब देखा, तुमने ख्वाब जो देखा कि तुम्हारे दामन में सूरज उतर के आ रहा है, तो एक शम्स नबूवत जो है यानी कि रहमतुल आलमीन आएगा जिसका तुम्हें इंतजार करना है। और मैंने किताबों में पढ़ा है कि उसकी शादी किसी ऐसी खातून से होगी जो खुद मलिका हो। चलें ये पूछते हैं जी, हमारे साथ ज़हरा भी हैं कि ये इतनी खूबसूरत शादी कैसे अंजाम पाई? जैसा कि अभी ख़ार ने बयान किया कि अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह कि वो शहज़ादी के जो मलिकतुल अरब थे और बहुत हसीन और जमील भी हैं, और ख़ानदानी पस मंज़र बयान किया कि कोई मामूली ख़ानदान नहीं बल्कि आला ख़ानदान हस्ब नसब से ताल्लुक़ रखती थी बीबी। उस वक्त में कि जब अरब जहालत का शिकार था, जहालत में डूबा हुआ था, उस वक्त शहज़ादी का लक़ब था ताहिरा। मार्फत की किस मंजिल पर थी, यकीन जानिए वाक़ईन इस शहज़ादी का मर्तबा इस कदर बुलंद है कि क्यों शादी नहीं की। सवाल था ना ये कि जैसा कि बयान किया कि ख्वाब देखा था, किसके इंतज़ार में थी, किस मार्फत की थी। एक मरतबा चूँकि रसूल अकरम अभी नबूवत का ऐलान नहीं किया था, मगर चाहे काफिर हों, यहूदी हों, नसारा हों, सब मानते थे कि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमीन भी हैं और सादिक भी हैं। जब ये सुना तो एक मरतबा अपने ग़ुलाम मैसरा से कहा कि मैं अपनी तिजारत के सारे उमूर मोहम्मद इब्ने अब्दुल्ला को सौंपना चाहती हूँ, आप उनको बुलाइए ताकि तिजारत का सामान वो लेकर जाएं। बीबी बामारफत बीबी है, इसलिए जब बुलाया गया और जब बीबी ने वो शम्स जैसा चेहरा देखा तो पहचान गई कि यही वो शख्स है कि जिसके इंतज़ार में मैं थी। और शहज़ादी की ग़ुलाम कनीज़ें ऐसी थी कि पूरा अरब जानता था कि जब वो बाहर निकलते थे ना तो उनके पास ऐसी चीज़ें मज़य्यन थी, कहते हैं कि कमरबंद सोने का हुआ करता था, तो लोग देख के पहचान जाया करते थे कि ये ग़ुलाम या ये कनीज़ जो है ये खतीजतुल कुबरा के हैं। इतनी मालदार खातून थी कि जिन्हें मलिकतुल अरब कहा जाता है, और इतनी ही अमीन भी थी वो, इतनी ही सादिक भी थी वो। जब रसूल को बुलाया गया और जितने टर्म्स और कंडीशन तिजारत के हवाले से होती थी वो जब तय पा गई, तो एक मरतबा बीबी ने अपने ग़ुलाम मैसरा को बुलाया, कहा मैसरा तुम इनके साथ जाओ, मगर तुम्हारा काम ये है कि तुम्हें कोई काम नहीं करना। कहा बीबी तिजारत के लिए साथ जाऊँ, मुझे कोई काम नहीं करना, मुझे क्या काम दे रही? कहा बस तुमने इतना करना है कि आप इनके साथ जाइए, ये जो भी सौदा करे चाहे वो खसारे में हो या नफ़े में हो, आपने कुछ नहीं बोलना, आपने फ़कत इतना करना है, आप देखते जाएं क्या क्या वाक़यात रूनुमा होते हैं और आपने वो आकर मुझे बताना है। चलें यहीं से कंटिन्यू करेंगे क्या क्या वाक़यात रूनुमा होते हैं शान अख्तर से हुजूर का, तो दिल चाह रहा है कि नाते रसूल मकबूल पे हो जाए। बिल्कुल बिल्कुल, मैं नाज फिरोज़ी की तरफ चलते हैं। मुझा जानिब जलवनवारा वल्लैल जुल्फनवारा, मुझा जानिब जलवनवारा वल्लैल जुल्फनवारा, सद बार वने माँ सद को मुझा कामिल कुर्बन वारा, लख बार वने माँ सद को मुझा घोट मदीने वारा। तू अर्श अजीम घूमी आए रब रूबरू पाण ॾिसी आए, तू अर्श अजीम घूमी आए रब रूबरू पाण ॾिसी आए, मुज़म्मिल जे नैणन वारा वल्लैल जे ज़ुल्फ़न वारा, सद बार वने माँ सद को मुझा कामिल कुर्बन वारा, लख बार वने माँ सद को मुझा घोट मदीने वारा। हे ॾींहुं जुड़ो हे रात जुड़ी,
करे कायनात जुड़ी, कुल तुझ करे कायनात जुड़ी। लौला कजलक बनवारा, वल्लैल जे जुल्फनवारा। सद बार वने मां सद को, मुझा कामिल कुर्बनवारा। लख बार वने मां सद को, मुझा घोट मदीने वारा। मुझा जानिब जलवन वारा, वल्लैल जे जुल्फन वारा। सद बार वने मां सद को, मुझा कामिल कुर्बन वारा। लख बार वने मां सद को, मुझा घोट मदीने वारा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ब्रेक जी तरफ़ हलूं हाणे? जी बिल्कुलु हलूं था। ब्रेक ते असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। जी सलाम रमज़ान में एक भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। बेशक खोड़ सारियूं ख़राबियूं हूंदे बि अलाह पाक सां बे इंतहा मोहबत करे थो, बेशक ऐं मोहबत करे थो त पोइ इन मोहबत जो फ़ाइदो बि वठो, अलाह खे मञाए वठो, राज़ी करे वठो। रहमतुनि जो हीअ अशरो आहे, आख़िरी हुन जो ॾींहुं आहे। अॼु पाण ख़ासि डिस्कस बि कयूं था जनाब खदीजतुल कुबरा ते, त पोइ हाणे पिरह ॾांहुं वञा पियो त उहा कीअं थी प्रोग्राम जी तरतीब अॻिते वधाए, छा ख़्यालु आहे तव्हांजे ज़हन में? जी जी बिल्कुलु तव्हांजी ॿुधायो त ज़िक्र असां टॉपिक उन्हनि जो कयो, ज़िक्र फ़िक्र उन जो हलियो पई, ऐं जेके असां हाणे स्कॉलर्स आहियूं आहिनि उन्हनि बि तमामु बहितरीन तरीक़े सां टॉपिक ते ॻाल्हायो आहे। लिटरली ॿुधंदे ई सुकून पियो मिले, त मूं सोचो छो न उनजी तारीफ़ में हिकिड़ो कसीदो थी वञे उन्हनि जी तारीफ़ में। ऐं सोफिया शिराज़ खे गुज़ारिश कंदसि असां कसीदो ॿुधाइजो। है सबसे जुदा आपकी ये शान खदीजा, है सबसे जुदा आपकी ये शान खदीजा। हैं आप मोहम्मद के दिलो जान खदीजा। टुकड़ों पे तेरे सारे मुसलमान पले हैं, टुकड़ों पे तेरे सारे मुसलमान पले हैं। भूलेगा ना इस्लाम ये एहसान खदीजा, भूलेगा ना इस्लाम ये एहसान खदीजा। है हद ये फ़ज़ाइल की तू मलका है अरब की, है हद ये फ़ज़ाइल के तू मलका है अरब की। शौहर है तेरा दीन का सुल्तान खदीजा, शौहर है तेरा दीन का सुल्तान खदीजा। खुद उम्मे अबी भी तुम्हें कहती है मादर, कहती है मादर, कहती है मादर। क्यों तुम पे फ़ज़ाइल न हो कुर्बान खदीजा। हैं आप मोहम्मद की दिलो जान खदीजा, हैं आप मोहम्मद की दिलो जान खदीजा। सुभान अल्लाह, तो सुभान बात जिथां खां पाण छॾियो हो ब्रेक खां पहिरीं। ज़हरा जी आप बता रही थी कि वाक़यात क्या क्या रूनमा हुए। जी अपनी गुफ्तगू को वहीं से आगाज़ करूँगी कि जनाब खदीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा ने अपनी ग़ुलाम को एक काम सौंपा कि काम कुछ नहीं करना। बीबी उस वक्त बता रही है कि जब ना कुरान नाजिल हुआ ना शरीयत नाजिल हुई कि इताअत किसे कहते हैं, जब वह अतीउल्लाह अतीउर रसूल की आयत नहीं आई थी तब बता रही थी कि तुम्हें कुछ नहीं करना, बस तुम देखते जाना, चाहे ये सौदा खसारे में क्यों ना करे, खसारे में क्यों ना हो, खसारे में क्यों ना हो, सिर्फ तुम्हें देखना है, कुछ नहीं करना। कितनी बामारफत बीवी
बीवी हैं कि जब आयत ही नाजिल नहीं हुई वतीउल्लाह वतीउ रसूल, मगर इताअत करना सिखा रही हैं। जब ये काफिला चला गया और जब ये वापस आया तो बीबी ने ये नहीं पूछा कि मुझे कितना नफ़ा हुआ, क्या हुआ। मैसरा को बुलाया, कहा मैसरा बताओ तुमने क्या क्या देखा। कहा बीबी क्या बताऊँ, सफ़र होता है, सफ़र में गर्मी होती है, गर्मी में पसीना होता है, पसीने में बू होती है, मगर मेरी ज़िंदगी का ये पहला सफ़र है कि यहाँ कस्तूरी और अंबर से भी बेहतरीन खुशबू हमारे साथ साथ रही है। फिर बीबी कहती है बताओ मैसरा और क्या देखा। कहा बीबी हम जहाँ जहाँ से गुजरते थे सूरज सवा नेज़े पर था, मगर हमने क्या देखा कि एक अब्र का टुकड़ा साया फिगन रहा। बीबी कहती है मैसरा बताओ और क्या देखा। कहा बीबी क्या बताऊं कि जहाँ जहाँ से ये गुजरते थे कद आवर दरख्त झुक जाया करते थे। बीबी मैंने क्या देखा कि चरिन परिन नबातात तस्बीह करते हुए नजर आए मुझे। कहा और बताओ मैसरा और क्या देखा। कहा बीबी क्या बताऊं कि जब तक ये नहीं चाहते थे नक्श पा नर्म रेत पर भी नहीं होते थे। जहाँ इनकी मर्जी होती थी तो वहाँ पत्थर पे भी इनके नक्श पा नुमाया हो जाया करते थे। बीबी कह रही मैसरा बताओ और क्या देखा। बीबी क्या जानना चाहती थी, ये मवाजना कर रही थी कि ये वही शख्सियत है कि जिसके इंतज़ार में थी मैं। फिर मैसरा कहते कि बीबी जब रात हो गई हम सब ने पड़ाव डाला और जब सोने लगे तो हमने क्या हसीन नज़ारा देखा कि जब चादर ओढ़ ली तो उस चादर में से नूर छन छन के साते हुआ करता था। और कहा जाता है कि मैसरा बताते हैं कि बीबी इस तिजारत में आज से पहले कभी इतना मुनाफा नहीं हुआ, ये इतने बाबरकत हाथों से सौदा हुआ कि इतना प्रॉफिट आज तक आपको नहीं मिला। बस ये सुनना था। जनाब खदीजतुल कुबरा ने अपनी दोस्त अपनी सहेली नफीसा खातून को और बाज़ रिवायतों में कि अपने चचा नौफिल बिन वरक़ा इनको अपना अक़्द का पैगाम देकर वहाँ भेजा जनाब अबू तालिब के पास। और जब ये पैगाम मिला तो जनाब अबू तालिब अपने भतीजे से पूछा और दरे खदीजतुल कुबरा पर आए। और जब ये तय पा गया रिश्ता, अब मरहला आया अक़्द का। अक़्द के लिए जनाब अबू तालिब अलैहिस्सलाम ने अक़्द पढ़ा। अब जब अक़्द होता है तो वहाँ पे सबसे पहली कंडीशन क्या आती है, महर की आती है। अब चूँकि रसूल 17 बरस के हैं, 24 बरस के हैं बाज़ रिवायतों के मुताबिक, और जनाब खदीजतुल कुबरा मलिकतुल अरब है। अब उनके हिसाब से क्या महर होना चाहिए। मगर इससे पहले ये बात आती जनाब खदीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा ने पैगाम भेजा कि परेशान होने की ज़रूरत नहीं है, महर अपना हम खुद अदा करेंगे। और इस तरह से किस्सा इनसे सुने आपकी इजाज़त से। जी महर का किस्सा जी मैं यहाँ बोलती चलूँ, हालांकि मैं एक्सपेक्ट नहीं करी थी कि मतलब मेरे पास ये सवाल आएगा, लेकिन महर का किस्सा बताते चलूँ कि बीबी मलिकतुल अरब है। अरब में जो अमीर होने की जो डेफिनेशन है ना, तारीफ है, वो ये है कि जिसके पास 8 ऊँट होंगे, ठीक है, या 10 ऊँट होंगे उसको अमीर कहा जाता है। जिसके पास 18 ऊँट होंगे तो अमीर कबीर कहा जाता है। लेकिन बीबी वो क्वालिटी रखती है, ये खासा रखती है कि 80,000 ऊँट है। लेकिन मैंने खानम से सुना कि हक महर खुद अदा किया, मगर मेरी शायद रिवायत या मेरे मुतालिक के अकॉर्डिंग ये है कि मैंने ये सुना कि हक महर जो है जनाब अबू तालिब ने जिस तरह से निकाह पढ़ा उसी वक्त जो है 25,000 जो है वो 25,000 ऊँटों के हवाले से जो है 25 ऊँटों का जो है हक महर रखा और उसी वक्त के वक्त अदा कर दिया। जी प्लीज़ कि मैं यही बताना चाह रही थी अक़्द के लिए जनाब खदीजतुल कुबरा ने ये मसला हल कर दिया कि हम अपना महर खुद अदा करेंगे, वो इस तरह कि हम इनको हदिया देंगे यानी तोहफा देंगे और वही रसूल मुझे वो महर अदा कर देंगे। वहाँ पे रसूल के एक और चचा अबू लहब के जिनमें कुरान में परवरदिगार की जानिब से लानत आई है, वो खड़े हुए और कहा कि अबू तालिब तुम्हें क्या हो गया कि अब हमारे ख़ानदान पर ऐसा वक्त आ गया कि खातून महर अदा करेंगी। तो यहाँ बहुत खूबसूरत जुमला कहा जनाब अबू तालिब अलैहिस्सलाम ने कि हाँ, अगर मर्द तुझ जैसा होगा तो खातून अगर थोड़ा सा भी महर होगा तो वो अदा नहीं करेंगी। हाँ, अगर मर्द मेरे भतीजे मोहम्मद अरबी जैसा होगा तो मलिकतुल अरब जैसी खातून अपनी दौलत निछावर करेंगी। अच्छा सायरा जी, ये बताएं मुझे, शादी हो गई खैर से, उसके बाद खिदमत में थोड़ी सी बात हो जाए, किस तरह से हुजूर की खिदमत हुआ करती थी? बस यहीं से इब्तिदा करूंगी अपनी बात से। खानम की बात से जो है मैं इत्तेफाक करती हूँ। तारीख माशाल्लाह से लिखने वाले तारीखदान बहुत है, हर जाविये से लिख रहे थे। कौन सी बात किस जाविये तक जो है वो मुंतकिल हो गई वो तारीखदान जानता है और मौका महल जानता है। लिहाजा
बीबी मलिकतुल अरब है, अमीर है हद से ज़्यादा, ठीक है। खुद रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा रहे हैं कि ये वो बीबी है कि जो इनसे पूरा अरब जो है, जिनके पैसे पे, जिनके माल पे पड़ रहा था, और पूरा मतलब अरब जो है मखरूज था। और खलीफा अव्वल फरमाते हैं कि बीबी के पास इतना माल था कि जब रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से अक़्द हो गया, अब किस तरह मोहसिन इस्लाम की बीबी मोहसिना बनी, कि कहा खलीफा अव्वल ने कि इस तरह से इमदाद की कि रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सामने अपना तमाम तर माल दे दिया, और माल के हिसाब से, यानी माल इतना था कि दीवार बन गई, ना पीछे वाले को सामने वाले का नजर आ सकता है, ना सामने वाले को पीछे, इतना पैसा। उसके बावजूद बीबी का अंदाज क्या है कि अभी ऐलान रिसालत नहीं हुआ, लेकिन गारे हिरा में रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क्या कर रहे हैं, जो कुदरत के राज है, राज है कुदरत पे जो है गौर व फिक्र कर रहे हैं। जब कोई चीज़ इंसान रिसर्च करता है या फिक्र करता है, आपसे सवाल करूंगी मैं, तो तन्हाई में करता है, और अगर अपनी तन्हाई में साथी कोई ढूंढे तो हम फिक्र शख्सियत को तलाश करता है। तो बीबी वो खातून है कि उस वक्त, अब जैसे शेफ हैं वो जूस बना रहे थे, शरबत बनाए थे, इनको कोई हम मुश्किल काम देते तो ये वो भी कर लेंगे क्योंकि यूज्ड टू है। लेकिन बीबी जिनके आगे पीछे नौकर चाकर, जिन्होंने कभी एक गिलास पानी का ना उठाया हो, वो रसूल की रहमत, रसूल की इसी बात से हम नात की तरफ चलें आपकी इजाजत से। आयशा फेरोज़ी क्या गुजारिश कंदस्ता असांखे नात ॿुधाई जो बीच में कहा देते हैं। दुरूद उन पर, सलाम उन पर, मेरे नबी का है जो घराना। दुरूद उन पर, सलाम उन पर, मेरे नबी का है जो घराना। है जिनके दम से जहाँ की रौनक, जहाँ का मौसम भी है सुहाना। दुरूद उन पर, सलाम उन पर, मेरे नबी का है जो घराना। मकाम महबूब किबरिया की नहीं है वुसअत मेरी ज़ुबां में। मकाम महबूब किबरिया की नहीं है वुसअत मेरे बयां में। रहमान खुद ही पढ़ रहा है, सल्लु अलैका ये तराना। रहमान खुद ही पढ़ रहा है, सल्लु अलैका ये तराना। बना के तस्वीर मुर्तज़ा की, कहा ये जिब्रील से खुदा ने।
कहीं पर, लुटा दो सब हुस्न का खजाना, रहे न कोई कमी कहीं पर, लुटा दो सब हुस्न का खजाना, दुरूद उन पर, सलाम उन पर, मेरे नबी का है जो घराना। सुभान अल्लाह। शान नंढड़ी साई जी तरफ़ हलूं। जी बिल्कुल, शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं, मोटी ईंदासीं, कचहरी कंटिन्यू रहंदी, तव्हां असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। अॼु ख़ासि स्पेशल प्रोग्राम असीं कयूं पिया ऐं यकीनन जेकी असां जुड़ियल आहिनि, ॻंढियल आहिनि ऐं जेकी जेको असांजो प्रोग्राम ॾिसनि पिया उन्हनि खे ख़बर हूंदी त असांजो प्रोग्राम अॼु कहिड़े मौज़ूअ ते आहे। सो कंटिन्यू रखंदासीं उन ॻाल्हि खे जितां ॻाल्हि छॾी हुईसीं। असां सां गॾु सायरा आबदी हुई ऐं उहा ॿुधाए पई त जनाब ख़दीजतुल कुबरा हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कहिड़े तरीक़े सां ख़िदमत कई। कुझु शयूं ॿुधाई, कुझु वरी इन रहनि थियूं त दिलि चवे थी त उहे ॿुधी वठूं ऐं इहा हिकिड़ी सम्झाणी बि आहे जेकी बि असांजूं घर में अॼु रहनि थियूं उन्हनि जे लाइ हिकिड़ा मिसाल पिया आहिनि इहे त कीअं उन्हनि ख़िदमत कई ऐं कीअं तव्हांखे पंहिंजे मुड़ुसनि जी, तव्हांखे पंहिंजे जीवन साथी जी ख़िदमत कीअं करिणी ऐं जेके मुड़ुस ॿुधी रहिया आहिनि उन्हनि खे बि इहो हुजणु खपे त कीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हूंदा हुआ। बिल्कुलु बिल्कुलु। जी मैंने हवाला दिया खलीफा अव्वल के हवाले से कि कैसे उन्होंने रिवायत को बयान किया कि माल पूरा दिया और ये मलिकतुल अरब हैं जिनके लिए कहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कि ये सैयदुल निसाइल कुरैश हैं, यानी तमाम तर कुरैशियों की सरदार हैं। इतना माल था उनके पास, नौकर चाकर थे, लेकिन क्या करती थी कि रसूल जब गारे हिरा में इबादत करते हैं और गौर व फिक्र करते हैं और कुदरत हाय राज हाय कुदरत पे जो है रिसर्च कर रहे हैं क्या है ये सब कुछ, तो उस टाइम पर इन्होंने जाकर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की खिदमत की और उसके साथ साथ इस तरह से खिदमत अंजाम दी कि खाना घर से बना के लेके जा रही हैं, पानी घर से लेके जा रही हैं। ये सोचे कि हर कोई जनाबे मोहम्मद के नाम की रोटी खा रहा है और खुद जनाबे मोहम्मद इनके हाथ की रोटी खा रहे हैं। इस अंदाज को समझे। और हर शख्स जो मकरूज है जनाबे खतीजा का, शायद यही वजह थी नमक हलाली की कि बाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मतुल मोमिनीन तमाम की तमाम जितनी 17-18 जितनी भी तारीख कहती है उन तमाम तर को जो है वजीफ़ा दिया जाता था। देखिए तमाम उम्मतुल मोमिनीन को वजीफ़ा दिया जा रहा है, लेकिन जनाब खतीजा वो है कि जनाब अबू बकर फरमाते हैं कि इन्होंने माल का अंबार लगा दिया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सामने। क्या अंदाज है। और इसके साथ साथ ये कहा जाता है कि जिस अंदाज से जनाब रसूलुल्लाह की खिदमत कर रही थी तो जनाब जिब्राइल एक दिन नाज़िल होते हैं और कहते हैं कि अल्लाह ताला का सलाम हो आप पर। अभी सलाम फ़र्ज नहीं हुआ, जवाब में जनाब खतीजा ऐसी मार्फत रखती है कि कहती है कि वह हुवा सलाम, मेरा सलाम हो उस खुदा पे जो खुद सलाम, यानी अल्लाह के 99 नामों को जो हम जानते हैं उनमें एक नाम सलाम भी है। मेरा सलाम है उस खुदा पे जो खुद सलाम है, तमाम सलामती जिसके पास से आती है। और वस्सलाम जिब्राइल, यानी जिब्राइल को भी सलाम करती है और इस अंदाज से करती हैं कि मार्फत जानती हैं कि जिब्राइल भी कोई आम हस्ती नहीं है, वो है कि जो अल्लाह की वही लेके आ रहे हैं और जिब्राइल भी उनको सलाम करे। और फिर इसके साथ साथ कि वो खास बीवी है। आपका टाइम बहुत कम है, खानम की तरफ भी आपको जाना है। मैं आखिरी एक जुमला कहूँगी कि वो बीबी हैं जिनको ये इम्तियाज़ हासिल है कि इनको रसूलुल्लाह, इन्होंने अपनी वसीयत में कहा था कि मुझे उस पैराहन का कफन चाहिए जिस पे रसूलुल्लाह को वही नाजिल होती थी। यानी मार्फत कैसी थी, वो जानती थी कि वही किसी खास पैराहन पे जो है नाजिल होती थी। एक कफन वो मिला और एक कफन जनाब जिब्राइल ने, इतनी ताज़ीम थी बीबी की कि अल्लाह जब सलाम पहुँचा रहा है तो कफन भी जन्नत का इनके लिए पहले से आया था। तो बाउनवान दो कफन, ये इब्तिदा मुबा जो है किससे हो रही है, जनाब खतीजा से हो रही है। जी तो प्रोग्राम के आखिरी लम्हात हैं वैसे जिस तरह से ये समझ गई तो ये थोड़ी वफात पे बात हो जाए तो तारीखी पस मंजर जी तो लिहाजा उनकी रहलत किस तरह से हुई
کہ جیسے ابھی خواہر نے بیان کیا کہ وہ یہ بیوی وہ ہیں کہ جن پہ اللہ کا سلام آیا ہے، اور بیوی نے اسی معرفت انداز میں جواب بھی دیا. تو جب یہ کھانا لے کر جایا کرتی تھی غار ہرا میں، اور جب نبوت کا اعلان کیا رسول اکرم نے تو تمام مکے والوں نے، قریش والوں نے بائیکاٹ کر دیا. شیب ابی طالب میں انہیں محصور کر دیا تمام بنی ہاشم کو. ان میں جناب خدیجۃ الکبریٰ بھی تھی، اور بیوی کی بیٹی شہزادی سیدۃ النساء العالمین بھی چھوٹی سی بچی کے ساتھ شیب ابی طالب میں کوئی 1-2 دن نہیں بلکہ پورے 3 برس وہاں محصور رہے ہیں. اور ایسا عالم تھا کہ فاقے کرنے پڑے. روایتوں میں بتایا جاتا ہے کہ جڑی بوٹیوں کو پیس کے کھایا کرتے تھے. اس کی وجہ سے ان میں جو زہر تھا، جب 3 سال کے بعد شیب ابی طالب سے باہر آئیں تو اس کے بعد سے بی بی علیل ہو گئی، اور یہاں تک کہ اتنی علیل ہوئی کہ ان پہ نزا کا وقت آ گیا. مگر سلام ہو اس بیوی کو کہ وہ جانتی تھی کہ رسول کے پاس اتنے بھی نہیں ہیں کہ وہ کفن دے سکے. اپنی بیٹی کو بلایا، چھوٹی سی بچپن میں ہے ابھی شہزادی، ان کو بلایا اور بلانے کے بعد کہا کہ بیٹا اپنے بابا سے کہنا یہ میری وصیت ہے، کیونکہ وہ جانتی تھی کہ کفن کا انتظام نہیں ہو سکتا، نہیں ہے. تو کہا کہ اپنے بابا سے کہنا کہ مجھے اپنا وہ پیراہن کہ جس پہ بھی خاور نے بتایا کہ وہی نازل ہوتی تھی، مجھے وہ کفن میں دے دی جائے. تو رسول نے وہ کفن وہ بھی دیا، اور پھر پروردگار عالم نے اس شہزادی کے اعزاز میں جنت سے کفن بھیجا. 2 کفن ملے. اس کی فضیلت کیا ہے؟ پہلا کفن جس نے دیا وہ رحمت للعالمین ہے، عالمین کے لیے جو رحمت ہے. اور دوسرا کفن کس نے بھیجا؟ جو رب العالمین ہے، جو عالمین کا رب ہے. 2 کفن آئی شہزادی کے لیے. شہزادی نے اتنی، جو ملکۃ العرب تھی، اور وہ اپنے جب یہ نبوت کا اعلان ہوا تو اپنی تمام تر دولت اپنے غلام کے ہاتھوں میں دے کے کہا کرتی تھی کہ جو بھی آئے نا میرے رسول کا، میرے محمد کا کلمہ پڑھے، اس کو یہ دے دو. جتنے لوگ مقروض تھے، اتنے لوگ مقروض تھے، اور انہوں نے اعلان کروا دیا، منادی کروا دی کہ جس کو اپنا قرضہ معاف کروانا ہے وہ آئے، اسلام کو قبول کرے، کلمہ پڑھ لے، اس کے قرضے معاف ہو جائیں. چلیں جی، بہت شکریہ، بہت شکریہ آپ بہت ہی جامع گفتگو ہوئی، بہت جانکاری ملی. تھینک یو سو مچ پروگرام میں آنے کے لیے. کوئی شک کونے ان میں بالکل. کرو آخر میں نعت رسول مقبول صلی اللہ علیہ وسلم ॿुधण जी सादत माणींदासीं, पर हिन खां पहिरियां ॿुधायूं त हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताउन फरमायो करशी जामे श्री वारनि. करशी जामे श्री जेको प्योर आहे, ख़ालिस आहे, उन पाणीअ जो हिकु फुड़ो बि मिलायल न आहे, 100% सभिनी खे यकीन आहे, पर वसो आहे इहो ई सबबु आहे जो करशी जामे श्री खोड़ सारा नेशनली ऐं इंटरनेशनली एवार्ड माणे वरिता आहिनि. करशी जामे श्री 265 मरहलनि मां गुज़री करे तव्हांजे हथनि ताईं पहुचे थो. उनजी टेस्टिंग थींदी आहे और चेकिंग थींदी आहे, ऐं 276 भेरा जेका शुगर फ्री बॉटल आहे उनजी टेस्ट वठंदा आहिनि, चेक कंदा आहिनि, मयार ते पूरो लहण मुताबिक़ जेकॾहिं थींदी आहे त पोइ तव्हांजे हथनि ताईं पहुचंदी आहे. सो करशी जामे श्री सभु पीअंदा आहिनि, ॿार ॿुढा ऐं सभई जेकी बि पाकिस्तान में रहनि था या मुख़्तलिफ़ मुल्कनि में रहनि था, बिल्कुलु उन्हनि खे पसंदि आहे करशी जामे श्री. जी फिर वधीक ॿुधाईंदी त हुन में छा छा मिलायल आहे? जी जी, करशी जामे श्री में जेके 4 हब्स पयल आहिनि जंहिंमें कूलिंग क्वालिटीज़ हूंदी आहे, संदल, गुलाब, अशनाई, खसखस. जी त रमज़ान गर्मियुनि में आहे, हींअर बि गर्मियुनि में आहे, त तव्हां जेकॾहिं उनखे यूज़ करियो था त तव्हांजो ॾींहुं सुठो गुज़रे थो. ऐं जी थधक जी पाण कई माण्हू थधो थी वञे त बिल्कुलु थधाण थी वञे थी. ऐं इहो बि ॿुधायां त करशी जामे श्री में 2 फ्लेवर्स आहिनि, हिकिड़ो इलायची आहे, ॿियो असांजो ॻाढ़ो आहे. ॻाढ़ो त फेमस आहे ऐं हिनखे ॻाढ़ो शरबत बि चवंदा आहिनि घर में, त असांखे ॻाढ़ो शरबत ठाहे मिले. बहरहाल हिन खां ॿियो जेको आहे इलायची में फ़ोटो आहे. फ़ोटे जी ॻाल्हि कयां त फ़ोटो बि असांखे जेको आहे उहो हिकिड़ी जेकॾहिं असां सहरी में यूज़ करियूं था त असांखे हिकिड़ी माना उञ नथी लॻे, असांखे घटि उञ लॻे थी. हिन खां फ़ोटो जेको आहे न ख़ुशबू लाइ बि यूज़ थिए थो. इन जे करे चवंदा आहिनि लाइट रिफ्रेशिंग करशी जामे श्री. बिल्कुलु हीउ जेको लाइट बि हूंदो आहे ऐं फ्रेश भी करे छॾंदो आहे. जेकॾहिं असां सहरी में पीऊं या इफ़्तारी में पीऊं त असां बिल्कुलु फ्रेश थी वेंदा आहियूं. सही सही. पोइ हिन जे करे चवनि था सभु पीते हैं करशी जामे श्री. इन खां सवाइ जेकी चांहि जा शौक़ीन आहिनि उन्हनि जे लाइ वाइटल टी मार्केट में मौजूदु आहे. वाइटल पियो ज़िंदगी जियो हुन जो स्लोगन आहे. क्विज़ जो शरबत बि आहे मार्केट में. क्विज़ जो शरबत बि ॾाढो ज़बरदस्त हूंदो आहे. क्विज़ वारनि जो चवणु आहे त सिर्फ़ु क्विज़ ई पिलाया करो. नेस्ले मिल्क पेक क्रीम वारनि जी वॾी महिरबानी. उन्हनि जो स्लोगन आहे त हर दिन ख़ुशी से. ऐं सूफ़ी दस्तरख़्वान जेकी चवनि था त सूफ़ी एतमाद के लिए. ऐं पाकोला फ्लेवर्स वारनि जी वॾी महिरबानी. वेरी हेल्दी वेरी यमी हिननि जो ॾाढो ज़बरदस्त टाइटल आहे. इन खां सवाइ नेस्ले एवरीडे जेकी चवनि था त तुम में है कुझु ख़ासि. रूह अफ़ज़ा वारनि जी वॾी महिरबानी. ज़िंदगी मुबारक इन्हनि जो चवणु आहे. सो ज़िंदगी मुबारक तव्हांखे हुजे, रूह अफ़ज़ा बि पीअंदा कयो. ऐं तलो
अमा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ सब रोज़ो वारनि जी वॾी महिरबानी ऐं इहे आहिनि चिकन स्पेशलिस्ट जी सो इन्हनि सभिनी जा लख थोरा वधीक कंहिं ताउन फरमायो आहे तव्हांखे जी जी वधीक मां खे ॿुधाईंदी हलां त फातिमा फर्टिलाइज़र सरसब्ज FF ज़मीन की जान फसल की जान SIUT क्योंकि SIUT अपना है वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स आराम का नाम है डायमंड सुप्रीम फॉर्म नंबर 1 क्वालिटी फॉर्म हर्बियन समरस एक बोतल बनाए 35 ग्लासेस जेको समरस जी बोतल आहे उहा 35 ग्लासेस असांखे ठाहे ॾिए थी उनखां अलावा जेको आहे ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट 7 हर्बल नेचुरल स्किन केयर शौकत खानम उनकी सिर्फ एक ही दुआ है जीता रहे मेरा भाई टैंक बनाए बेहतर मुस्तकबिल रोज़ाना शारजा कुकिंग ऑयल दिल चाहे और क्या शारजा अल खिदमत फाउंडेशन कोई ताबीर अधूरी ना रहे फॉर्मी परफ्यूम एंड बॉडी स्प्रे GFC बिल्डर्स एंड डेवलपर्स उनके अलावा अखुवत किसी आस को टूटने न दे इनेक्स हर घर की ज़रूरत लज्जत ने थामा सेहत का हाथ मलका मसाला ऐं उनके अलावा जो लास्ट है ब्रिज पावर एंड बैटरीज ऐं आख़िर में तव्हांखे ॿुधायूं त थोरी देरि में इंतज़ार जूं घणियूं ख़तमु थियण वारियूं आहिनि हर मुस्लमान रोज़ो खोलींदो असीम अफ़्तार कंदासीं ऐं असांजे स्टूडियोज़ में जेको अफ़्तार जो दस्तरख़्वान लॻंदो सजंदो करशी जामे शीरी जो हूंदो करशी जामे शीरी वारनि जे लाइ वरी चवंदो त उनजी वॾी महिरबानी लख थोरा वॾा वड़ तव्हां सां ताउन फरमाईंदा आहियो अॼु को ख़ूबसूरत प्रोग्राम इते पंहिंजी पुॼाणीअ ते पहुचे थो आख़िर में नाते रसूल मक़बूल कंहिंखां ॿुधंदव जी मरियम ज़ीशान खे गुज़ारिश कंदासीं त नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइणी सादत माणी असीं ॿुधणी सादत माणींदासीं पर सैयद इरशाद जागीरणी तव्हांखां मोकिलायूं था असांखे ॾींदा इजाज़त अल्लाह के बाने काबे की रौनक काबे का मंज़र काबे की रौनक काबे का मंज़र अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर देखूं तो देखे जाऊं बराबर देखूं तो देखे जाऊं बराबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर हमदे खुदा से तर गए ज़बाने कि कानों में रस घोलती है अज़ाने कानों में रस घोलती है अज़ाने बस एक सदा रही है बराबर बस एक सदा रही है बराबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर और मांगी है मैंने जितनी क्योंकि मिज़ाब रहमत है मेरे सर पर मिज़ाब रहमत है मेरे सर पर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर और याद आ गई जब अपनी खताएं तो अश्कों में ढलने लगी इल्तिजाएं अश्कों में ढलने लगी इल्तिजाएं कि रोया रोया
काबा पकड़ कर रोया गिलाफे काबा पकड़ कर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर काबे की रौनक काबे का मंजर काबे की रौनक काबे का मंजर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर देखूं तो देखे जाऊं बराबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाह जी नेमतुम जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान